जुड़े में शहरन पारां पुलिस की ज़्यादतियुनि खिलाफ़ एहतजाज कियो वियो। शहरन अली हसन खान, मोहम्मद इमरान, रेहान कायम खानी, आसिफ अली ऐं ॿियनि जी अॻवानी में पुरानी नेशनल बैंक चौक वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते शहरन चयो त पुलिस मंशियात विकिरो करण जे कूड़े इल्ज़ाम में काशिफ कायम खानी खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं जी हू मज़म्मत कनि था। काशिफ कायम खानी के खिलाफ जो ये FIR जुड्डो में दाखिल हुई है, इसका हम इंशाल्लाह पूरे सिंध के अंदर मुजाहरे भी करेंगे और हम बाला हुकाम से गुजारिश करते हैं, खास तौर पर RPO हैदराबाद वलीउल्लाह दल साहब से कि इस बात का नोटिस लिया जाए। हुननि चयो त मंशियात खिलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे, पर उन जी आड़ में शहरनि मथां कूड़ा केस करणु ग़लति आहे। मंशियात जी असीं बि खिलाफ़ आहियूं, लेकिन इन जे आड़ में रागुना जो कूड़ियूं FIR थियनि थियूं कि ग़रीब माण्हू ते कि शरीफ़ माण्हू ते, उन ते FIR न थियणु खपे। FIR थिए भले थिए, जेको मंशियात विकिणनि था उन्हनि ते थिए, जेके सबूत हुजे उन ते थिए, कूड़ी के त न थिए। अॻवाननि मुतालबो कयो त मंशियात जी आड़ में शहरनि खे तंग करणु बंदि करे काशिफ कायम खानी खे आज़ादु कयो वञे। असीं RPO वलीउल्लाह दल साहब, DIG मिरपुर ख़ास ऐं SP मिरपुर ख़ास खां मुतालबा था करियूं त ई मंशियात जी आड़ में शरीफ़ माण्हुनि ऐं ग़रीब माण्हुनि खे तंग कयो पियो वञे, हिन ॻाल्हि जो नोटिस वठियो वञे ऐं काशिफ कायम खानी सां इंसाफ़ कयो वञे। शहरनि चुतारिनो त मामले जो नोटिस वठी SHO खे न हटायो वियो त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।